अल्लाह या अल्लाह जल्ल जलालहू, या रहमान या रहीम या करीम रब। अज शवाल जुमेरात साईं सरदार यार मोहम्मद साईं मंगणे जो साईं बादशाह महबूब जी लख सलवात पढ़ाई। अॼो को सरदार यार मोहम्मद साईं जो ख़ैर, अॼो की ग़ुलामी ही ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। ओ मुर्जा मौला मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जो वास्तो थिए सरदार यार मोहम्मद मंगणे जे साईं जे सभिनी घर वारनि खे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा। सरदार साईं जे जेके भी दिलनि में जाइज़ तमन्नाऊं आहिनि उहे सभई पूरियूं फरमा। साईं यार मोहम्मद साईं मंगणे जो सरदार साईं खे हर मोड़ ते कामयाबी फतेह ऐं इज्जत अता फरमा। इन्हनि जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजा ऐं इन्हनि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा। सरदार यार मोहम्मद साईं जे रोज़ी रिज़्क़ में बरकतूं गंज अता फरमा। ओ मौला ए करीम साईं बाबर बाबा चिश्ती साईं खे साईं मुजीब साईं के साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा। साईं सुगड़नि जो साईं जेको सदर ज़िले खुशदिल साईं के साईं जे बचड़नि खे आबाद फरमा। सरदार यार मोहम्मद मंगणे जो साईं जंहिं जे लाइ बि दिल में सोचनि था उन्हनि जा बेड़ा पार फरमा। ओ मौला ए करीम मां दिल जूं गुजड़ियूं ॻाल्हियूं मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां। ओ मुंहिंजा रब मिठे मोहम्मद ऐं उन जी आल जे सदके सरदार यार मोहम्मद साईं जे दिलनि जूं जाइज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा। बाबा हाजी साईं अल्लाह वधायो भंड साईं खे हाजी साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा। गुलाम मोहम्मद सियाल साईं जा मोहम्मद हाशिम सियाल साईं सदाम हुसैन सियाल साईं जा बेड़ा पार फरमा। ओ मौला ए करीम साईं सहाफ़ी हाकिम अली रिंद बलोच साईं खे साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा। साईं मोहम्मद अली शेख के सेहतुनि जे बचड़नि खे सेहत अता फरमा। जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। जेको ॾाढे आमीन चवे उनखे जल्दी मदीनो ॾेखार। सरदार साईं जल्दी मदीने ज़ियारतूं करण वञे या दुआ बि क़बूल फरमा। जेके मौला बीमारनि खे शफ़ा अता फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी। सही है, हिकड़ी नात पढ़ो बाबा।